नाज़रीन, कम्बर में पीपल्स पार्टी पारां पाणी जी खोट ऐं बिजली जी लोडशेडिंग ख़िलाफ़ शहदाय चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था तुफ़ैल चांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कम्बर शहदात कोट के तरफां वफ़ाक जे पानी खोट ऐं बिजली जी खोट के खिलाफ़ कम्बर जी शहदा चौक ते धरणो हयो वियो आहे। अचो त धरणे में शरीक कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां मुसलसल धरणा हयासीं महांगाई के खिलाफ़, गैस के खिलाफ़, दफ़्तरात गैस, लोड शेडिंग। हाणे त हिननि एतिरो कमु कयो आहे जो असांजो पाणी बंदि कयो अथऊं। पाणी असांजे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। असां हुनखे चिता था जो त असांजी सिंध सां इहा खैस न करे पाणी जी जेका नाकपाक जेका इहा साज़िश हिन कई आहे इन खां परे हटे वञी न त इहो पाणी बि न रहंदो। पहिरियों त मां हिते जेके बि धरणे में शरीक थिया आहिनि उन्हनि सभिनी जी असां शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे यंग चेयरमैन नौजवान चेयरमैन बिरावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते आया आहिनि ऐं ज़िले सदर जी अॻुवाणी में। ऐं मां शुक्रियो अदा थो कयां हिते पंहिंजे MP नवाब सरदार खान चांडो साहब जे सभु इंतज़ाम हिते संभालिया अथई ऐं सभु इंतज़ाम हिते हुन अरेंज करे छॾिया अथई। ॿिए नंबर ते असां वफ़ाई गवर्नमेंट सां पुरज़ोर एहतजाज कयूं था पिया ऐं असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां जेको यज़ीदी किरदार खयो आहे इहो यज़ीदी किरदार ख़तमु कयो। सिंध कम्बर जा पर सिंध सॼी असां ना इंसाफ़ी पर इहो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे हिनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी। पर असांजा इहे हारी, इहे ग़रीब, इहे मिसकीन, इहे असांजा फसल तबाह करण जे कढनि असां हिननि खे कोन बचकींदासीं। हे असांजी पार्टी क़यादत जो हुकुम हो त हर ज़िले में हिन जे लाइ जेको आहे एहतजाज रिकॉर्ड करायो वञे। हिन जे लाइ सभु असां हिते गॾु थियूं। पर इहो सदाईं वफ़ाक़ जी बालादस्ती रही आहे। सिंध जे पाणी ते सदाईं धाड़ा लॻा आहिनि ऐं असांखे अॼु ख़ुशी थी आहे त असां हे सभु हिते पीपल्स पार्टी जा जेको आहे वर्कर गॾु थियाऊं इन हक़ जे लाइ ऐं सदाईं वफ़ाक़ सां इहे मन मस्तियूं कयूं। नई ॻाल्हि कोन्हे का, पुराणी ॻाल्हि आहे। सदाईं पंहिंजी इहे अमल हलियो आहे। इमरान नियाज़ी जी गवर्नमेंट उहा ॼाणी वाणी सिंध खे इहा इन जी सज़ा ॾेई रही आहे जेको हुनखे हितां धिकारियो वियो आहे। हुनखे इलेक्शन में वोट न मिलियो। कराची मां जेके 5 सीटूं खयूं अथसि उहा बि सभु कंहिंखे ख़बर आहे त हुन कहिड़े हिसाब सां खयूं आहिनि। बहरहाल असांजी इहा घुर आहे त असांखे इरसा जे एकॉर्ड मुताबिक़ ऐं पाकिस्तान बैन अल-अक़वामी कानून मुताबिक़ जेको असांजो पाणी जो राइट थिए थो उहो असांखे पाणी ॾिनो वञे ऐं फ्लड कैनाल्स फौरन बंदि कया वञनि। जेकॾहिं इहे फ्लड कैनाल्स बंदि न कया विया ऐं असांखे पंहिंजो हक़ न ॾिनो वियो त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत में असां पंहिंजे हक़ वठण लाइ रोडनि ते निकिरी ईंदासीं। पाणी असांजे सिंध जो हिननि बंदि कयो आहे। जॾहिं त हिननि जो हुयो वाइदो त असां हिकिड़ो नए पाकिस्तान जो तस्वर ॾिनो। छा नए पाकिस्तान जे तस्वर में ईअं आहे त तव्हां कंहिं सूबे खे मज़लूम सूबनि खे पंजाब, सिंध, बलूचिस्तान खे तव्हां ईअं सुकायो, तव्हां हुनजी ईअं पाणी बंदि कयो, तव्हां हुनजी ईअं माशियत तबाह कयो त असां इहा कतई बर्दाश्त न कंदासीं। असांजे चेयरमैन जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब इन जो सख़्तु नोटिस वरितो आहे ऐं वार्निंग आहे त जेकॾहिं असांजो मसइलो हल थिए थो ठीकु आहे, न त वरन असां जीअं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहब कमू शहीद ते धरनो आयो ईअं धरनो ॾींदासीं जेसिताईं पाणी न आयो तेसिताईं वापसि न कंदासीं। ही वज़ीर आज़म जेकॾहिं सॾाए थो त पूरे पाकिस्तान जो आहे, न के खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जो। ही सिंध जो बि वज़ीर आज़म आहे लेकिन ही मुनसिफ़ न माण्हू आहे, न मुनसिफ़ माण्हू रहियो आहे। हिनखे ईअं न करणु खपे छो जो सिंध जे पाणी सां जेको धाड़ो थो वञे इहो कॾहिं बि सिंध जा माण्हू इन शइ खे बर्दाश्त न कंदा। कैमरामैन सदाम हुसैन मुगेरी सां गॾु तुफ़ैल चांडियो, बहरान TV, कम्बर।